सूबेदारे में मज़दूरनि जे आलमी ॾियारे ते बि मज़दूरनि एहतिजाज कंदे चयो आहे त मज़दूर तबिको अॼु बि बदहाली जो शिकार आहे। सूबेदारे में मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते मज़दूरनि मुमताज़ अली मलाह, औरंगज़ेब, सलीम ऐं ॿियनि चयो त मज़दूरनि जो इस्तेसाल थी रहियो आहे ऐं मज़दूरनि खे पंहिंजा हक़ न पिया ॾिना वञनि, जंहिं करे मज़दूर तबिको बदहाली जो शिकार आहे। हुननि चयो त कोरोना वायरस जे करे लॉकडाउन दौरान सूबेदारे जो मज़दूर तबिको सख़्त परेशान आहे, जॾहिं त दिहाड़ी ते कमाए पंहिंजनि बच्चनि जो गुज़र सफ़र कंदड़ पोरियत बुखू काटण ते मजबूर आहिनि। असांजे जेका इमदाद ॾिननि उहा त रही पंहिंजी जाइ ते रहंदो असांजे घर में किराया था भरणा पवनि। असांजा पंजनि मज़दूरनि खे न राशन मिलियो आहे न का माली इमदाद मिली आहे। असां हुकूमत पाकिस्तान खे अपील था कयूं सिंध हुकूमत खे मज़दूरनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। पोरियतनि वफ़ाक़ी तौर सिंध हुकूमत खां घुर कई त संदन सार लही पंहिंजो हक़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk